औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अज अवांखे क़ुरान करीम जे अजाइबात मंझां हिकिड़ो अजीब व ग़रीब हिकिड़ी शइ ॿुधायां थो, जंहिंजो उनवान आहे काॾे वियो क़ारून। क़ारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे चाचे यूसर जो पुटु हो ऐं शिकिलो सूरत में घणो ई ख़ूबसूरत हो। उन करे माण्हू उन जी हुसन ऐं ख़ूबसूरतीअ खां मुतासिर थी खेसि मुनव्वर चवंदा हुआ। उन सां गॾु उन में हीअ ॻाल्हि बि हुई जो हू बनी इसराइल में तौरात जो तमामु वॾो आलिम हो ऐं मिलणो जुलणो बाअख़लाक़ इंसान हो ऐं माण्हू संस घणो ई अदब ऐं एहतराम कंदा हुआ। मगर बेशुमार दौलत हिन जे हथ लॻंदे ई हिन जा हालात हिकदमि बदिलजी विया ऐं सामरी वांगुरु मुनाफ़िक़ थी पियो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वॾो दुश्मन ऐं किरियल दर्जे जो मुतकब्बिर ऐं मग़रूर बणिजी वियो। जॾहिं ज़कात जो हुकुम थियो त हिन पाण हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे रूबरू वाइदो कयो त आउं पंहिंजे समूरे माल जो 1000 हिसो ज़कात कढंदुसि। मगर जॾहिं हिसाब कयाई त हिकु वॾी रक़म ज़कात जे हिसे में आई, जंहिंखे ॾिसी उन ते ओॾी महिल बख़ीरी ऐं हिर्स जो भूत चढ़ियो ऐं न सिर्फ़ु पाण ज़कात जो मुनकर थी पियो, पर बनी इसराइलनि खे बरगलाइण लॻो त ज़कात जे बहाने हज़रत मूसा अलैहिस्सलाम अव्हां जी दौलत फॿाइण थो चाहे। एसि ताईं जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां माण्हुनि खे ट्रहाइण जे लाइ हिन ख़बीस हिकु अहिड़ी गंदी खेॾ खेॾी जो हिकु माई खे घणा पैसा ॾेई हिन ॻाल्हि ते पको कयाई त माण्हुनि जे मुंहं ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते पाण सां ज़िनाकारी जो इल्ज़ाम लॻाए, ताजो ठीक उन वक़्तु जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम माण्हुनि खे नसीहत फरमाए रहिया हुआ, क़ारून ख़बीस हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे टोकींदे चयो त वॾो आयो आहीं नसीहतूं करणु, पाण खे ॾिठो अथई जो फलाणी औरत सां बदकारी कई अथई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो, उन औरत खे हाणे जो हाणे घुरायो। औरत आई ऐं हज़रत जन फरमायुसि त ए औरत, तोखे उन अल्लाह जो कसम जंहिं बनी इसराइल जे लाइ नील दरिया खे चीरियो ऐं बनी इसराइल खे आफ़ियत ऐं सलामती सां पार टपाए फ़िरौन जे शर खां बचायो, सच ॿुधाए त छा किसो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे जलाल खां उहा औरत ॾकी वई ऐं भरियल जलसे में चवण लॻी, ए अल्लाह ताला जा सचा नबी, क़ारून मूंखे खोड़ सारा पैसा ॾेई तुंहिंजे मथां बहतान मढ़ण लाइ तयारु कयो हो। इहो ॿुधी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॻोढ़ा हारींदे शुक्राने जे सजदे में किरी पियो ऐं सजदे जी हालत में पाण दुआ घुरियाऊं त ए अल्लाह, क़ारून ते पंहिंजो कहर ऐं ग़ज़ब नाज़िल फरमाए। ऐं पोइ पाण मजमे खे फरमायो त जेको क़ारून जो साथी हुजे सो क़ारून सां बीठो रहे ऐं जेको मुंहिंजो साथी आहे सो क़ारून खां परे थी वञे। तव्हांजो ॿिनि बदकिस्मत ख़बीसनि खां सवाइ समूरा क़ारून खां परे थी विया। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़मीन खे हुकुम कयो त ए ज़मीन, क़ारून खे वठि। त क़ारून ओॾी महिल गोॾनि ताईं ज़मीन में लही वियो। पाण ॿीहर ज़मीन खे हुकुम कयो त क़ारून खे चेल ताईं ॻीहे वेई। इहा हालत ॾिसी क़ारून हिसियो ऐं रोअंदे इलाज ऐं मिनथू करणु लॻो ऐं माइटी मिटी जा वास्ता ॾियणु लॻो, मगर पाण उन ॾांहुं वाझायूं ई कीन। हेसि ताईं जो क़ारून खे ज़मीन ॻीहे वेई।
इहो ॾिसी कारून जा ॿई संगती चवण लॻा, आहे क़ौम, ॾिसो हज़रत मूसा कारून जे ख़ज़ाननि ऐं माड़ियुनि फॿाइण लाइ कारून खे मारायो आहे। त पाण हिकदमि वरी दुआ घुरियऊं त कारून जा माल ख़ज़ाना ऐं महल माड़ियूं ज़मीन में हलियूं वञनि, तव्हांजो कारून जो सोनो घर ऐं सभु ख़ज़ाना माल ज़मीन ॻेहे वेई। कारून जे ख़ज़ाने बाबति क़ुरान करीम जी ज़बानी ॿुधो। अल्लाह ताला जो इरशाद आहे त असां कारून खे एतिरा ख़ज़ाना ॾिना जो उन्हनि जूं कुंजूं हिकु मज़बूत ऐं ताक़तवर जमायत बि मुश्किल सां खणी सघंदी हुई। क़ुरान शरीफ़ में आहे, बेशक कारून हज़रत मूसा जी क़ौम मां हो, पर उन्हनि ते ज़ुल्म कयो ऐं असां उनखे एतिरा ख़ज़ाना ॾिना जन जूं कुंजूं हिकु ताक़तवर जमायत ते बारियूं हुयूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कारून खे जेका नसीहत कई उहा ही आहे जंहिंखे क़ुरान करीम बयानु फ़रमायो आहे। उनी ख़ैर खाई वारी नसीहत खे ॿुधी कारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो दुश्मन थी पियो। गौर करियो त केतिरी मुख़लिसाना ऐं प्यारी नसीहत आहे जेका हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾु सारी क़ौम कारून खे ॿुधाए रही हुई। उनजो तर्जुमो आहे त जॾहिं कारून खे संदसि क़ौम चयो त आकड़िजी न हल, बेशक अल्लाह ताला आकड़िजण वारनि खे पसंदि नथो फ़रमाए, ऐं जेको माल तोखे अल्लाह ताला ॾिनो आहे उन मां आख़िरत जो घर ठाह, याने तलब कर ऐं दुनिया में पंहिंजो हिसो विसार ऐं अहसान कर जहिड़ी रीति अल्लाह ताला तो ते अहसान कयो आहे, ऐं ज़मीन में फ़साद न ॻोल्ह। कारून पंहिंजे माल और दौलत जे नशे में उन मुख़लिसाना नसीहत खे न ॿुधो ऐं ख़ूब ठही ठुकी गुरूर ऐं तकब्बुर में आकड़िजी क़ौम जे साम्हूं आयो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बदशत ॻाल्हाइण ऐं खेनि तकलीफ़ ॾियणु लॻो। उनजो नतीजो छा निकितो, उनखे क़ुरान पाक जी ज़बान सां ॿुधो त असां उन कारून खे ऐं उनजे घर खे ज़मीन में ॻीहराए छॾियो त उन वटि का बि जमायत न हुई जेका अल्लाह जे अज़ाब खां बचाइण में उनजी मदद करे, ऐं उहो को बि बदिलो वठी न सघियो। दरस हिदायत इन में हीअ आहे त इहो इबरतनाक वाक़ियो असांखे ही हिदायत जो सबक़ु थो ॾिए त जेकॾहिं अल्लाह ताला असां मां कंहिंखे जझो माल ऐं घणी दौलत अता करे त उन फ़र्ज़ खे बि नज़र में रखिजे त अता कयल माल मां अल्लाह ताला जे फ़रमान मुताबिक़ संदसि राह में मिसकिननि, यतीमनि, बेवाहनि, लाचारनि, अंधनि मंडनि, ग़रीबनि, मिसकिननि ऐं अहिड़नि इदारनि ते ज़कात, ख़ैरात ऐं सदक़ात जी सूरत में दिलि खोले ख़र्च कजे जिते क़ुरान पाक ऐं इस्लाम पाक जी हक़ीक़ी तालीम ॾिनी वञे, ऐं माल दौलत ऐं महल माड़ियुनि, बंगलनि ऐं वॾनि गाॾियुनि ऐं उहिदनि ऐं नौकरियुनि जी घणाई ते मग़रूर थी कारूनी आकड़ न कजे, ऐं ग़रीबनि, मिसकीननि ऐं अवाम जे साम्हूं काटन जा कलफ लॻल कपिड़ा पाए फुंडिजी पंहिंजी वॾाई जो इज़हार न कजे, छो त जंहिं रब पाक जी बेनियाज़ ज़ात इहा दौलत ऐं इज़त ॾिनी आहे त उहा ज़ात बेनियाज़ पल खन में फुरे बि सघे थी। उन करे हर वक़्तु उन बेपरवाह बेनियाज़ ज़ात जो ध्यानु रखी तवाज़े ऐं इनकिसारी ऐं सखावत जी आदत पैदा करणु घुरिजे, ऐं हरगिज़ ख़ुदा जी ख़ल्क़ जे साम्हूं कंहिंजी गुस्ताखी न करणु घुरिजे, मतां उन्हनि मां को ख़ुदा जो दोस्त हुजे ऐं अल्लाह ताला खे जलाल अची वञे ऐं खेसि पुर्ज़ा न करे छॾे। तंहिं करे ज़ाहिरी तोड़े बातिनी तरह हर वक़्तु अल्लाह ताला जे दोस्तनि, वलियनि, बुज़ुर्गनि ऐं रब्बानी आलिमनि जी इज़त कजे ऐं उन्हनि जे फ़र्मा बरदारी कजे, ऐं उन्हनि जे वसीले रब करीम खां दुआऊं घुराइजनि
त जीअं अल्लाह करीम अता कयल दौलत ऐं शोहरत ऐं इज़त मां आख़िरत जो सामान ठाहिण जी तौफ़ीक़ बख़्शे ऐं क़ारून थियण खां पनाह में रखे। मुंहिंजा साईं ही क़ुर पाक जे अजाइबात मां अव्हांजी ख़िदमत में हिकिड़ो अजाइब पेश कयो आहे। उम्मीद त अव्हांखे ही पसंदि ईंदो ऐं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु आहे त मुंहिंजो ही चैनल सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा ऐं कमेंट ॾींदा त जीअं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।